हिकु हमरा शादी कई। शादी करण खां पोइ पंहिंजी ज़ाल खे चई ॻाल्हि ॿुध, मूंखे पुटु खपे, धीउ न खपे। हुन चयो अलाह जे हथ में जेको अलाह ॾिनो। चई न, जे तोखे धीउ ॼाई तो घर मां कढंदो साईं। चई ठीकु आहे, उहो टाइम त अचे। हुनखे धीउ ॼाई। अचे न पंहिंजी ज़ाल खे चयो ॻाल्हि ॿुध, मां तोखे चयो हो न पुटु ॾियणु जंहिं। चई हाणे पुटु मुंहिंजे हथ में त कोन्हे जो मां ठाहे पंहिंजे पेट में विझां। उहो त अलाह जे हथ में जेको अलाह हुजे, पर धीउ त रहमत आहे। त इहा रहमत पाण सां गॾु खणी ऐं हितां निकिर, मां तोखे तलाक थो ॾियां। चई हाणे मूंखे तूं तलाक न ॾे, भई मां तुंहिंजो घर फिटी करे थी वञा, मां पंहिंजी धीउ खियो थी वञा। चई ठीकु आहे वञ। हू हली वियो पंहिंजे पेकनि ॾे। हुन माई सोचियो हाणे मुंहिंजी धीउ आहे हिकिड़ी, हाणे इनखे ताते पाले वॾो मां पाण कंदसि। हुन त हर शइ ख़तमु करे छॾी। पोइ उहा माई पराए घरनि में कमकार कंदी, सिलाई बि कंदी हुई। वरी हिन छा कयो, कुझु महीननि खां पोइ हिन हिकिड़ो प्यार जो परणो कयो। प्यारे परणो कयईं। टाइम गुज़रंदो रहियो, साल ॾेढ खां पोइ हिनखे हुन मां पुटु ॼाओ। पुटु ॼाओ, वॾो ख़ुशि थियो, मिठाइयूं विराईं ऐं पंहिंजी ज़ाल खे वॾो प्यारु कंदो हो। पोइ अॼु नंढो सुभाणे वॾो। आख़िर हिन पुटु वॾो थी वियो ऐं कारोबार में लॻी वियो। हिन हमरा जी अचानक तबियत ख़राब थी पई। वियो इस्पताल। उते डॉक्टर हिनखे चयो ॻाल्हि ॿुध, तूं तमामु सख़्तु बीमार आहीं, तोसां गॾु पंहिंजे जो हुजणु ज़रूरी आहे। हिकु माण्हू तोसां गॾु हुजे। हिन नंबर कढी हिन इस्पताल वारनि खे चई नंबर अथव, तव्हां फ़ोन कयो हुननि ॾे। हुननि फ़ोन कई ऐं हिनखे ॾिनो, चयो ॻाल्हाए पंहिंजे पुट सां। चई ॻाल्हि ॿुध, मुंहिंजी तबियत तमामु ख़राबु आहे, डॉक्टर चवंदा पंहिंजो माण्हू हुजणु ज़रूरी आहे, सो तूं हली आए इस्पताल। चई ॻाल्हि ॿुध, इलाज कंदा डॉक्टर इस्पताल में दाख़िल ई, मुंहिंजे अचण जी कहिड़ी ज़रूरत आहे? मूंखे त पंहिंजो कमकार घणो लॻो पियो आहे, मूं वटि टाइम ई कोन्हे को एतिरो। ईअं चई हुन फ़ोन कटे छॾी। हिन जी अखियुनि खां पाणी शुरू थी वियो, रोअणु लॻो। चई भणा इहा मुंहिंजी औलाद आहे, इहो मुंहिंजो पुटु आहे। जंहिं जे करे मां पंहिंजी ज़ाल उहो कढी छॾी घर मां, धीउ जे करे, धीउ ॼणी। हे पुटु आहे जंहिं जे करे मां मिठाइयूं विरायूं हुयूं। ईअं पंहिंजे कमरे में वेठो हुजे, हिते हिकु डॉक्टराणी अचे निकिती। हिन जो चेकअप कयईं ऐं हिनखे सुयूं बि कुझु हईं, दवाऊं लिखी हिनखे ॾिनई। ऐं आख़िर में हिनखे चई ॻाल्हि ॿुध, तूं उहो ई माण्हू हुई न जंहिंखे धीउ मां चेड़ हुई। तुंहिंजी ज़ाल धीउ ॼणी, तूं हुनखे घर मां कढी छॾियो, धीउ खे बि घर मां कढी छॾी। हिन चयो तोखे कीअं ख़बर पई आहे? चई मूंखे ख़बर आई आहे, पर चई हाणे पुटु तुंहिंजो किथे आहे? हिते हाणे वेठो रोए पियो ज़ारो ज़ार। हिते हिन जी अॻी ज़ाल बि अची निकिती जंहिं धीउ ॼणी हुई। उहा जो आई त हिन हुनखे चयो तूं कीअं हिते आई आहीं, तोखे कीअं ख़बर पई मां बीमार आहियां? चई मां त तुंहिंजी हर ख़बर वठंदो हुउसि, तूं किथे आहीं, किथे थो खाईं पीं घुमी थो। नेठि मां तुंहिंजी ज़ाल हुयसि, भली तूं मूंखे घर मां कढी छॾियो, पर पोइ बि मुंहिंजी नज़र तो ते हुई। चई मूं वारी धीउ किथे आहे? चई तुंहिंजी धीउ हीअ अथई, डॉक्टराणी अथई। मां तुंहिंजी धीउ खे ॿियनि जे घरनि में कमकार करे पैसा कमाए, सिलाई राति ॾींहुं करे पैसा कमाए, तुंहिंजी धीउ खे मां लिखायो पढ़ायो, अॼु डॉक्टराणी आहे, अॼु तुंहिंजो इलाजु हीअ थी करई। धीअूं जेके आहिनि सो मिल्कियत खे न आहिनि ॾिसंदियूं, पुट मिल्कियत खे ॾिसंदा आहिनि। हिते ॿाहूं ॿधी बीह रहियो ॿिन्हिनि खे, चई ॿई मूंखे माफ़ु कयो। हुनखे पंहिंजी धीउ चयो हुन डॉक्टराणी, चए बा मूंखे ॿाहूं न ॿध, इहो पंहिंजो हथु खणी मुंहिंजे मथे ते रख ऐं मूंखे दुआ कर। हाणे मां तोसां गॾु आहियां हिकिड़ी, मां वञी मरीज़ ॾिसी वरी तोसां गॾु अची ते वेही रहंदसि। हूअं ड्यूटी मुंहिंजी ख़तमु थींदी आहे, मां घर वेंदी आहियां, पर हाणे मां घर न वेंदसि। हाणे मां तोसां गॾु हिते ई हूंदसि जेसि ताईं तूं वञी ठीकु थी। हिते हे रोअण खां बसि न पियो करे, ज़ारो ज़ार रोए पियो। हुनखे पंहिंजी ज़ाल अची ॻाल्हि ॿुध, अची हाणे रोअण में छा थींदो? जेको टाइम हुयो वियो गुज़री,
असांजो ॾुखियो सुखियो टाइम बि गुज़री वियो, पर तोखे बि ख़बर पइजी वई त पुटु छा आहे, धीउ छा आहे। पुटनि जी नज़र हूंदी आहे मिल्कियत ते, ऐं धीअरूं जेको मिल्कियत खे न आहे ॾिसंदियूं, मिल्कियत धीअरूं चवंदियूं आहिनि बसि असांजो अबो ऐं अम्मा ख़ुशि हुजनि, उहे सिर्फ़ु दुआऊं ॾींदियूं आहिनि। पर तोखे उनजी त हाणे ख़बर वञी पई, हिते वरी ॿाहूं ॿधी बीह रहियो त मूंखे माफ़ु कयो। हिन चयो असां तोखे माफ़ु कयोसीं। सो दोस्तो, घणा माण्हू चवंदा आहिनि त धीअरूं न खपनि, पुट खपनि। पुट जेके त मिल्कियत जा मालिक हूंदा आहिनि, ऐं धीअरूं जेके आहिनि उहे त मैयत जूं मालिकाणियूं हूंदियूं आहिनि। पुट ईअं चवंदा पीउ मरे त मिल्कियत खे विरायूं, पर धीअरूं ईअं न आहिनि चवंदियूं। धीअरूं चवंदियूं त अबो अम्मा हुजे, जेसिताईं अबो अम्मा हूंदा त धीअरूं घर ईंदियूं न। अबे अम्मा जे मरण खां पोइ धीउ बि न आहे ईंदी। हुनखे ख़बर आहे हाणे भाॼायूं सहंदियूं अलाए कोन सहंदियूं, ॿाहिरि ई मूंखे सहंदा अलाए कोन सहंदा, पोइ उहे बि कोन ईंदियूं आहिनि। सो अलाह हर कंहिंखे अहिड़ियूं धीअरूं हुजे, अहिड़ियूं धीअरूं न जे जेके पटको थियूं लहराइनि। अॼुकल्ह जे दौर में तव्हां ॾिसो था, अहिड़ियूं धीअरूं जेके पटका लहराइनि थियूं पंहिंजे माउ पीउ जा, अहिड़ियूं धीअरूं न हुजनि। धीअरूं अहिड़ियूं हुजनि जेके पीउ माउ जी इज़त रखनि। तव्हां सभिनी दोस्तनि जी महिरबानी। अस्सलाम वालेकुम।